ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी अव्वल नबियन में आदम नबी मुहम्मद मासूम खातम नबी अव्वल नबियन में आदम नबी मुहम्मद नबियन मुहम्मद मासूम खातम नबी उहो ता क़यामत क़ाइम नबी उहो ता क़यामत उहो ता क़यामत क़ाइम नबी लिखत लोहे महफूज़ जी डायरी लिखत लोहे महफूज़ जी डायरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी न काफिर न की कादियानी खपे न कहीं राफिज़ी जी ज़ुबानी खपे न काफिर न की कादियानी खपे न कहीं राफिज़ी जी ज़ुबानी खपे न दावा कंदड़ खां निशानी खपे न दावा कंदड़ खां निशानी खपे न भोपो थो घुर्जे न को सामिरी न भोपो थो घुर्जे न को सामिरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी न अहिड़ो को जमदो न अहिड़ो को जायो न जमदो वरी न बे कंहिं खे मेराज मिलंदो वरी न अहिड़ो को जायो न अहिड़ो को जायो न जमदो वरी न बे कंहिं खे मेराज मिलंदो वरी नई कंहिं ते क़ुरान लहंदो वरी नई कंहिं ते क़ुरान लहंदो वरी फरिश्ता था इन भरे हाज़िरी फरिश्ता था इन भरे हाज़िरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी सदाकत जे सिज मां थो किरणो फुटे सिधो थो जहालत जी चोटी चुटे सदाकत जे सिज मां थो किरणो फुटे सिधो थो जहालत जी चोटी चुटे अदुअ जी थी सोराब सीनो घुटे अदुअ जी थी सोराब सीनो घुटे सना मुस्तफ़ा में तुझी शाइरी सना मुस्तफ़ा में तुझी शाइरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी।